वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शोबे जे इदारनि में सूबनि जी नुमाइंदगी यकीनी बणाइण लाइ चइनी सूबनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। अहिड़ो फ़ैसिलो सेनेट जी फंक्शनल कमेटी जे कन्वीनर सेनेटर बैरिस्टर ज़मीर घुमरो जी सदारत में थियल इजलास में कयो वियो। इजलास में थियल फ़ैसिलनि जी रोशनी में तवानाई वारी वज़ारत जे पेट्रोलियम डिवीज़न तरफ़ां जारी कयल सरकारी लेटर में सूबनि जे चीफ सेक्रेटरियुनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त तेल ऐं गैस सां लाॻापियल सरकारी इदारनि, कंपनियुनि, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऐं शेयर होल्डिंग में लाॻापियल सूबनि जी मुनासिब नुमाइंदगी खे यकीनी बणायो वञे। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जे अहिड़े फ़ैसिले खां पोइ पाकिस्तान जे वफ़ाक़ी निज़ाम में कुदरती वसीलनि जी मालिकी ऐं सूबाई हक़नि बाबति हिकु नई बहस खे जनम ॾिनो आहे। ही मामलो रुगो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में कुछ मेंबर मुक़रर करण ताईं महदूद न आहे, पर इहो आइन, अरिड़हीं आइनी तरमीम, वफ़ाक़ी ढांचे, रोज़गार में सूबाई कोटा ऐं कुदरती वसीलनि जी विरासत सां सिधो सों लाॻापियल आहे। साॻिए वक़्तु सेनेट जी ज़ेली कमेटी वफ़ाक़ी इदारनि में ख़ाली आसामियुनि, सूबाई कोटा ते अमल दरामद ऐं तेल ऐं गैस कंपनियुनि जे मुनाफ़नि बाबति बि तफ़सीली रिपोर्ट तलब कई आहे। कमेटी जो मौक़िफ़ आहे त वफ़ाक़ी ढांचे जी असल रूह उन वक़्त ताईं मुकमल नथी थी सघे जेसिताईं सूबनि खे संदन आइनी हक़ नथा मिलनि। हिन सॼे मामले जो बुनियाद पाकिस्तान जे आइन जूं ॿ अहम शिकूं आहिनि। आर्टिकल 172 जी सब क्लास 3 अरिड़हीं आइनी तरमीम खां पोइ शामिल कयल ही शिक चवे थी त तेल, कुदरती गैस ऐं ॿिया मादनी वसीला सिर्फ़ वफ़ाक़ जी मिल्कियत न हूंदा, पर वफ़ाक़ ऐं उहो सूबो जितां इहे वसीला निकिरनि था ॿिन्ही जी गॾियल मिल्कियत हूंदी। उनजो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं सिंध या बलूचिस्तान मां गैस या तेल पैदा थिए थो त उन्हनि वसीलनि ते उन्हनि सूबनि जो बि आइनी हक़ आहे। तंहिं करे पॉलिसी साज़ी, इंतज़ाम ऐं मुनाफ़े जी विरासत में बि उन्हनि जी शमूलियत ज़रूरी आहे। आर्टिकल 38 जी हीअ शिक रियासत खे पाबंद बणाए थी त शहरनि खे रोज़गार जा बराबरि मौक़िया फ़राहम कया वञनि, मुआशी नाइंसाफ़ियूं ख़तमु करे वफ़ाक़ जे सभिनी इलाक़नि में बराबरी खे हथी वठराई वञे। सेनेट कमेटी पंहिंजी हिदायतुनि जो बुनियाद बि हिन ई आइनी शिक ते रखियो आहे। उन्हनि आइनी शिकनि जे हवाले सां सिंध ऐं बलूचिस्तान जो मौक़िफ़ रहियो आहे त अमली तौरु उन्हनि आइनी शिकनि ते मुकमल अमल न थियो आहे। सेनेट कमेटी जे कन्वीनर सेनेटर ज़मीर हुसैन घुमरो जी सरबराही में थियल इजलास में केतिरा ई अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। कमेटी मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत में लॻभॻि 2,75,000 मंज़ूर थियल आसामियूं ख़ाली पियल आहिनि, जॾहिं त उन्हनि लाइ बजट बि मौजूदु आहे। कमेटी जो चवणु हो त जॾहिं मुल्क में लखे नौजवान बेरोज़गार आहिनि त पोइ मंज़ूर थियल आसामियूं ख़ाली रखणु आइन जी आर्टिकल 38 जी जे रूह जे ख़िलाफ़ आहे। इजलास दौरान ॿुधायो वियो त वफ़ाक़ी मुलाज़मतुनि में सिंध जे हिसे में लॻभॻि 83,000 आसामियुनि जी घटिताई मौजूदु आहे, जॾहिं त बलूचिस्तान लाइ बि 27,000 आसामियुनि जी खोट आहे। कमेटी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे हिदायत कई त हिकु ख़ासि सेल क़ाइमु करे सूबाई हिसेदारी दुरुस्त कई वञे ऐं हिकु हफ़्ते अंदरि अमली मंसूबो पेश कयो वञे। सेनेट कमेटी रुगो नुमाइंदगी ताईं महदूद न रही, पर तेल ऐं गैस कंपनियुनि जी गुज़िरियल 16 सालनि जे मुनाफ़नि जा मुकमल तफ़सील पिणु तलब कया विया आहिनि। कमेटी ॼाणणु चाहे थी त कंपनियुनि केतिरो मुनाफ़ो कमायो, शेयर होल्डरनि में विरासत कीअं थी, उन्हनि वसीलनि मां पैदा कंदड़ सूबनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो। ही पहिरियों भेरो आहे जो पार्लिमानी सतह ते मुनाफ़नि जी इस्तेमाल बाबति एतिरी तफ़सीली रिपोर्ट तलब कई वई आहे। बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में सूबाई नुमाइंदगी छो ज़रूरी आहे? कंहिं बि सरकारी कंपनी या कारपोरेशन जा अहम फ़ैसिला उन जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में कया वेंदा आहिनि। जेकॾहिं पैदा कंदड़ सूबा उन्हनि बोर्डनि में मौजूदु न हूंदा त पॉलिसी साज़ी में उन्हनि जो मौक़िफ़ शामिल न थींदो। वसीलनि बाबति फ़ैसिला हिकु तरफ़ा थी सघनि था, सूबनि जा मुआशी मुफ़ाद मुतासिर थी सघनि था। इन करे कमेटी वाज़े कयो त हर सूबो पंहिंजा नुमाइंदा पाण नामज़द कंदो। वफ़ाक़ कंहिं सूबे जे तरफ़ां नुमाइंदो मुक़ररु न कंदो। सिंध पाकिस्तान जो सभ खां वॾो कुदरती गैस पैदा कंदड़ सूबो रहियो आहे, जॾहिं त ख़ाम तेल जा बि केतिरा ई अहम ज़ख़ीरा सिंध में मौजूदु आहिनि।
सिंध जो मौक़ुफ़ हमेशह रहियो आहे त कुदरती वसीलनि मां सभ खां वॾो हिसो सिंध ॾिए थी, पर फ़ैसिला कंदड़ इदारनि में सिंध जी नुमाइंदगी उन तनासिब सां मौजूद न आहे। गैस जी विरासत, रॉयल्टी, मुनाफ़े ऐं इंतज़ाम बाबति केतिरा ई आइनी सवाल अञा हल तलब आहिनि। इन करे मौजूदा क़दम खे सिंध जी पुराणी आइनी मुतालबे ॾांहुं हिकु अहम पेशरफ़्त तौरु ॾिठो पियो वञे। आइन तहत कुदरती वसीलनि, तवानाई ऐं वफ़ाक़ ऐं सूबनि जे गॾियल मुफ़ादनि वारा मामला गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में तइ थियणु घुरिजनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं पेट्रोलियम शोबे में नुमाइंदगी बाबति इख़्तिलाफ़ पैदा थियनि था त उन्हनि जो मुस्तक़िल हल बि CCI जे ज़रिए ई मुमकिन आहे। छा ही फ़ैसिलो सभु मसइला हल करे छॾींदो? सिर्फ़ बोर्डनि में नुमाइंदगी ॾियण सां समूरा मसइला हल न थींदा। ज़रूरी आहे त वफ़ाक़ आइन जे आर्टिकल 172 जे सब क्लास 3 ते मुकमल अमल करे। सूबनि खे रुगो अलामती न पर हक़ीक़ी फ़ैसिला साज़ी जो अख़्तियार मिले। कुदरती वसीलनि मां हासिल थींदड़ मुनाफ़नि, रॉयल्टी ऐं तरक़ियाती फंडनि जी विरासत शफ़ाफ़ बणाई वञे। वफ़ाक़ी नौकरियुनि में सूबाई कोटा ते मुकमल अमल दरामद कयो वञे। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल खे बाक़ाइदगी सां फ़ाल बणायो वञे। हाणे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे वफ़ाक़ी ख़ाली आसामियुनि, सिंध ऐं बलोचिस्तान जी कोटा भर्तियुनि जे शेड्यूल ऐं प्रोमोशन बोर्डनि बाबति रिपोर्ट पेश करणी आहे, जॾहिं त पेट्रोलियम डिवीज़न खे तेल ऐं गैस कंपनियुनि जी बोर्डनि, शेयर होल्डिंग, सूबाई नुमाइंदगी ऐं गुज़िरियल 16 सालनि जे मुनाफ़नि बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾियण सां गॾु सूबनि सां सलाह मशवरे जो अमल बि शुरू करणो पवंदो। जेकॾहिं इन्हनि हिदायतनि ते संजीदगी सां अमल थियो त इहो सिर्फ़ पेट्रोलियम शोबे जे इंतज़ाम में तब्दीली न हूंदी, पर पाकिस्तान जे वफ़ाक़ी निज़ाम, अरिड़हीं आइनी तरमीम ऐं कुदरती वसीलनि ते सूबनि जे आइनी हक़नि खे अमली शिकिल ॾियण ॾांहुं हिकु अहम क़दम साबित थी सघे थो। ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान जहिड़नि वसीला पैदा कंदड़ सूबनि लाइ ईंदड़ महीना इहो तइ कंदा त आइन में ॾिनल हक़ अमली तौरु केतिरे हद ताईं तस्लीम कया वञनि था।